वीडियो पसंद अचे तो वीडियो के लाइक और चैनल के सब्सक्राइब कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाह 25 साल थिया न कुरान पढ़ाईंदे हे सब मोट पढ़िया हन पर पहिरीं बार जेकी ईंदो न के अलिफ बा कोन ईंदो आ पढ़ण पर सुभान अल्लाह दस्तगीर बिस्मिल्लाह जे पढ़िया ता कुरान पढ़ंदे वियो 18 सिपारा कुरान जा पढ़ी दंग कईया सुभान अल्लाह एकड़ी चुक कान आई 5 साल जो बार सुभान अल्लाह हां ताके बुनियादी गालियों समझाया पियो इस साले सवाब जी महफिल बुधो तवज्जो सा सुभान अल्लाह जेडी मल 18 सिपारा पढ़ी दंग कई उस्ताद हैरान थियो त 5 साल जो बार नंढड़ो ये 18 सिपारा पढ़े भी त 2 साल लगंदा हन हिन जी उम्र 5 साल नारे फरमान लगा अब्दुल कादर अम्मड़ त चई वई त तू पढ़ियो कोन आई तोखे कुरान पढ़ाया पर आऊं त पढ़ाण ला मु त अलिफ अञा कोन पढ़ायो तो 18 सिपारा अग में याद ॾिसी ना याद ॿुधाए छॾिया सुभान अल्लाह कथा पढ़िया ने हां बुध तोके जी गाल बुधाणी इन ला बुधाया तो सही दस्तगीरी जो कान शान कोन पे बुधाया गाल जेकी बुधाणी आ वो इन गाल सा गंढे पे समझाया साईं पियो चए उस्ताद साईं ये अरदन मुझे अम्मा हर रात जो मुसल्ले ते बीहंदी आ ऐं 18 सिपारा अपनी पेरन ते बी रात जो कुरान डेली 18 सिपारा पढ़ी नमाज में खत्म कंदी आ ऐं 9 महीना अम्मा जे पेट में रहियो या वो कुरान मथा पढ़ंदी हुई ऐं अंदरा बुद्धि याद कंदो हो असां के घुटकन सां बांध कई काने असां जी मां भेणू झुकन जे असां जा बच्चा सिखन असां वटि अचनि था न त मां फीणे ला या मां नमाज़ पढ़ी थी साईं अचे गज सां हर शइ अचे थी मानी पचाइण अचे थी का कूड़ ॻाल्हाइण अचे थो गारियूं ॾियण अचे थी पर क़ुरान विहारे त सॼो ॾींहुं गिला कंदियूं सुबह खां शाम सुधी मानी न दे पर रुगो कचेरी कराइस गाल है ने कोन दा कावड़िया वेठा कला दिना वेठा खबर ही काने अब दिना दा कोन आयो हक जी गाल ते डिजन न खपे इमाम हुसैन सिर दिनो हक ते सुभान अल्लाह हां इमाम हुसैन साईं सिर हक ते दिनो ऐं हक भले पांजे पे खे चवणो हुजे त हक चइजे सुभान अल्लाह हम गाल ये की करिया पियो ये नबी जो फरमान पे बुधाया सलात पढ़ो बुलंद आवाज से सल्लल्लाहु अलैहि कलमो ना बात सा गाल है तो कचेरी में गालहण मतो इंदो है ने खुटिया बैठायो पेरी नालो भलो रखो ऐं बे नंबर ते जने बार गालहा शुरू करे तो ना अम्मा ना अब्बा ना दादा पहरी ये सिखायो तो रब जो नालो सिखायो सुभान अल्लाह रब जो नालो सिखायो ला इलाहा इल्लल्लाह दोरा के पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह जो सोन नबी फरमायो जदे बार नंढड़ो शुरुआत कंदो आ कलमे सां अजा गाल हा ना 8 महीने जो आ 9 जो आ 10 जो आ न वेठो आ गालाण जी कोशिश में आ तू पास में वेही करे लोलियूं दे छदा अम्मा आमना ब मदीने वाले मीर के लोली दींदी सुभान अल्लाह अज लोली दे आमना बिस्मिल्लाह चई आमना लो दे दोरो लाल जो ला इलाहा पढ़ो कलम न सोचे ला इलाहा इल्लल्लाह इलाहा गाला जा कलम ला इलाहा इल्लल्लाह बात ते आणी वो बार 80 साल जियरो रयो उन बरकत उन पहिरी कलमे जी बरकत हलंदी आ जने उन ज़बान ते कलमो आंदो पर 80 साल टाइम ते जने सकरात थींदी अजी खट ते पंदो आखिरी पछा थींदा रब पहिरी कलमे जी बरकत सां उनखे आखिरी दफे भी कलमे ते ज़बान ते कलमो देई ईमान वारो मौत रब देई छदींदो सुभान अल्लाह